अस्सलाम वालेकुम दोस्तों अज तव्हांखे उस्ताद जलाल चांडी ऐं अली हसन बबर जी हिकिड़े नायाब जेको कलाम आहे उहे वणी विया त वथाणी विया। हाणे दोस्तों इहो उस्ताद जलाल चांडी जेको कलाम ॻायो ऐं तमामु बहितरीन ऐं ख़ूबसूरत अंदाज़ में ॻायो, जंहिंखे आवाम तमामु घणो साराहियो ऐं हर जॻह ते मशहूरु थियो ऐं माना हिकिड़ो टॉप रैंकिंग ते वियो ऐं सॼी दुनिया हिनखे ॿुधियो ऐं सिंध वारनि तमामु घणो हिनखे पसंदि कयो ऐं कैस्ट कंपनी जूं जेके कैस्टूं हुयूं उहे तमामु घणियूं हिन में खपायूं, हिन कलाम जेको आहे तमामु घणियूं खपायूं ऐं वॾी मक़बूलियत माणी। दोस्तों हाणे हिन कलाम जो जेको शाइर हो उहो अली हसन बबर हो, उस्ताद जलाल चांडी जो माना प्यारो ऐं जेको आहे लाडलो शाइर हो। ऐं उस्ताद जलाल चांडी हो जेको अली हसन बबर खे माना सभु अख़्तियार जेके शाइरी वारा जेके हुआ उहे अली हसन बबर खे ॾिना ऐं बसि उस्ताद जलाल चांडी हुनजी जेका शाइरी हुई तमामु शौक़ सां चाह सां ऐं मोहबत सां ॻाईंदो ऐं अली हसन सां जेको आहे तमामु घणो कुर्ब कंदो, मोहबत कंदो ऐं जिथे बि बीहंदो हो त माना उस्ताद अली हसन जेको बबर हूंदो उहो माना साण हूंदो उस्ताद जलाल चांडी जे। पोइ कहिड़ी बि महफ़िल हुजे, किथे बि महफ़िल हुजे त माना उस्ताद जलाल चांडी सां गॾु हूंदो ऐं वॾियूं वॾियूं महफ़िलूं कयूं, तमामु घणियूं महफ़िलूं कयूं ऐं उन्हनि महफ़िलुनि माना जेके वॾा एज़ाज़ माणिया, वॾा एवार्ड मिलिया, पर उस्ताद जलाल चांडी खे माना इन कलाम जे करे जेका शोहरत मिली न, उन शोहरत माना उरूज ते पहुचाए छॾियो ऐं ॿाहिराणियुनि में झंगलनि में माना हर जॻह ते जेको आहे इहो कलाम हले पियो, टेप ते, ट्रैक्टर ते, बस ते, ट्रक ते, माना हर जाइ ते इहो कलाम पियो हले त माना उहे वणी विया त वथाणी विया। इहो दोस्तो हले पियो ऐं तमामु भलो कलाम हो दोस्तो, तमामु प्यारो कलाम हो। दोस्तों इहो जॾहिं कलाम उस्ताद जलाल चांडी ॻायो, उहे वणी विया त वथाणी विया, जिते प्यार पंहिंजे जा देरा अॼु भूकनि पिया उत गेरा, ॾिसते मुंहिंजो हाउ पियो डरे। जेको इहो कलाम ॻाई त माना आवाम जेके आशिक़ हुआ, फटियल आशिक़ हुआ, हुननि जा माना दिलनि जी तर्जुमानी कई ऐं हू जेको उस्ताद जलाल चांडी जा माना कलाम ॿुधी करे हू चवनि पिया बाबा इहो उस्ताद जलाल चांडी जेको असांजी तर्जुमानी करे पियो ऐं असांजूं ॻाल्हियूं करे पियो ऐं मोहबत विराहे पियो। ऐं पोइ उस्ताद जलाल चांडी खे माना जिथे बि वञनि पिया त माना गुलनि जा गुल निछावर पिया कनि, मोहबतूं पिया ॾियनि ऐं उस्ताद जलाल चांडी जी माना वाखाण पिया कनि, हर जॻह ते ॿारहाड़ी में वाखाण पिया हले, घरनि में इहे ॻाल्हियूं पियो हलनि त बाबा उस्ताद जलाल चांडी जेको हू कलाम ॻायो आहे उहे वणी विया त वथाणी विया, तो ॿुधियो आहे? बाबा मूं त कोन ॿुधियो आहे। बाबा ॿुधिजे हाणे, कैस्ट मूं वटि पई आहे, टेप पियो आहे, हल उतां ते त ॿुधूं। पोइ उतां ते बि हलाईंदा, धाराड़े बि ॿुधंदा, जॾहिं मेहूं चराइण वेंदा, ॿकरियूं चराइण वेंदा त माना उहे बि टेप कुल्हे ते विझी ऐं वरी ॿुधंदा हुआ ऐं ॿारहाड़ी जा माण्हू जॾहिं पाणी वराइण वेंदा त माना उहो टेप ॻिची में हूंदो, हाणे सॼी राति पाणी वराइणो त माना उहो पिया ॿुधंदा, उहे वणी विया त वथाणी विया। कलाम एॾो मशहूरु थियो दोस्तो। हाणे जेके गुॾनि ते माण्हू वेंदा हुआ, जेके भाण छटण वेंदा हुआ, फुआरो ॾियण वेंदा हुआ त माना उहे बि ॿुधनि पिया, जार करण वारा बि ॿुधनि पिया, ट्रैक्टर जेके हर खाइनि पिया त माना उहे ॿुधनि पिया। होटलनि ते दोस्तो, होटलनि ते जेका आहे उस्ताद जलाल चांडी जा इहो कलाम जेको तमामु घणो मक़बूल वियो ऐं चांहि जे होटल ते जेको हिकु चांहि पीअण वारो उहो टे चांहियूं पियो पीए कलाम ॿुधण जे लाइ दोस्तो। छो जो टेप आम जाम कोन हुआ, हर कंहिं वटि कोन हुआ, ग़रीब माण्हू हुआ, मिसकिन माण्हू, टेप जा शौक़ीन जेके माण्हू उस्ताद। असांखे तव्हांखे ख़बर आहे त असांजो चांहि जो कल्चर तमामु घणो आहे, होटल वारो कल्चर। पोइ असांजे सिंधी माण्हू वीचारा जेके थक लाहिण जे लाइ वञी होटल ते वेहंदा आहिनि, पोइ हुते माना पते रांदि बि खेॾंदा, ईअं वरी शौक़िया ऐं कचरियूं बि थींदियूं, हाल वाल बि थींदा ऐं मोहबत बि विराईंदा, ॻाल्हियूं बि कंदा हिक ॿिए जूं ऐं कलाम बि ॿुधंदा उस्ताद जलाल चांडी जा। त कलाम कैस्टनि वारा जेके माना कैस्टनि जा ढिग पिया हूंदा होटलनि में। पोइ उस्ताद जलाल चांडी जो जेको इहो कलाम जेको उहे वणी विया त वथाणी विया, इहो माना होटल हर जी माना ज़ीनत बणिजी वियो। ॿारहाड़ी में पूरी सिंध में हर जाइ ते होटलनि ते माना इहो कलाम हले पियो, उहे वणी विया त वथाण विया। जिते प्यार पंहिंजे जा देरा
अॼु भूकनि पिया उते गेरा ॾिठे मुंहिंजो हाउ थो डरे। दोस्तो इहो तमामु घणो मक़बूल थियो ऐं अवाम हिन खे तमामु घणी मोट ॾिनी, चाहत ॾिनी ऐं अॼु बि चाहत ॾेई रही आहे। अॼु बि इहा मोट ॾेई रही आहे, एॾी मोहबत सां ॿुधे थी ऐं चाहे थी। दोस्तो हिन जी जेका शाइरी कई अली हसन बबर कई, ऐं अली हसन बबर जेका अहिड़ी कमाल जी शाइरी कई जो माना हुन में सहर हिकिड़ो भरे छॾी हिन हिकिड़ी सिट में, हिकिड़े जुमिले में। ऐं तव्हां ॿुधंदो त तव्हां सहर में गिरफ़्त थी वेंदो। तव्हां चवंदो यार हीउ कलाम जेको आहे मुंहिंजी तर्जुमानी थो करे, मुंहिंजूं ॻाल्हियूं थो करे, मुंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं थो करे। दोस्तो इहो सचाई ॻाल्हि आहे। तव्हां ॿुधी ॾिसो हिकिड़ो भले हिकु दफ़ो ॿुधो ऐं तव्हां चवंदो त वाक़ई मां सच थो चवां, कामरान जॾहिं सच थो चवे। दोस्तों मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।